भगत साहब साईं कंवरराम साहब जब बार अवस्था में थोड़ा गायन सिख्या तो उनके सिखण जे लाइ भाई हासो हूंदो सूरदास पोइ गायन में ॼाण में ॾाढो होशियार हूंदो पर करणो बि ॾाढो हूंदो जोशी लोग करणाया पोइ उनजी पंहिंजी जॻह ते हूंदी जॾहिं भगत साहब खे सेखारींदो तो कॾहिं चवंदो धी आवाज़ कढ तो अगर ॿिया बि न शागिर्द हूंदा अगर आवाज़ न निकिरंदो हूंदो सफ़ा सूरदास पर जोशीलो एॾो हूंदो जो ओॾी महिल भगत साहब खे कंहिंखे खणी करे माना उबतो खणी खूह हूंदो ॿाहिरों खूह में ॼंग को वठी लटकाए करे बीहंदो उबतो करे भई आवाज़ सही कढ न खूह में सटींदो माए सो बि खूह में लटकाए करे बीहंदो जेसि ताईं तो जो आवाज़ सिधो न थींदो हाणे सिधी सी ॻाल्हि माण्हू भउ खां खूह जे मंदो ॼंग को कोई झली खड़ो रहे छा हालत हूंदी उन वक़्तु ॿार जी सख़्तु क़िस्म जो हूंदो ॾाढो पर पंहिंजी ॻाल्हि खां वधीक मूंखे ज़िम्मेवारी आहे मूंखे तव्हांजा वॾा सिखाइण लाइ ॾेई विया आहिनि न सिखंदुमि त मुंहिंजी ज़िम्मेवारी में खलल आहे इन करे पूरो करे पोइ तव्हांखे मोकिलींदुमि त जॾहिं एतिरो उहो सख़्तु हूंदो जॾहिं मक़सदु हिन शुरूआती ॻाल्हि हुई भगत साहब खे सेखारियो जॾहिं हुनजो अंत समो थिए पियो जंहिं महिल गुज़ारे जो टाइम थियुसि पोइ घोटकी दरबार में रहियो पियो उन वक़्तु पोइ उन वक़्तु भगत साहब खे अञा पोइ मोकिले चए भगत साहब खे चओ त भई हासो यादि कंदो पिया तो भगत साहब उते वियो चए छा आहे सॼी उमिरि जेका आहे मां ॻाइण वॼाइण में गुज़ारी घर बार त मूंखे हुई कोन सूरदास टिकाणे ते छॾे विया वॾा जेके हुया इन करे उते रहंदो पोइ हिकिड़े ॾींहुं शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन आया सो मूंखे चवनि भई असां तूं हाणे ॻाइणो वॼाईंदो आहे चङो इन करे थोड़ी शेवा भी कई कर तंहिंजे करे जेको मिलई तोखे पतो हूंदो आहे त केरु कीअं आहे पोइ जेको तोखे मिले वरी उहो ग़रीबनि में कंहिं में तूं पंहिंजे हिसाब सां उहा शेवा बि कई कर हलंदो बि कर तंहिंजे करे उहा मां पंहिंजी ईमानदारी सां कंदो